ज़ंजीरनि जे करे हाणे त पेरनि में ज़ख़्म थी पिया आहिनि। ॾींहं जो सॼो वक़्तु ॿनियुनि में कमु वठनि था ऐं राति जो हीअं जानवरनि वांगुरु ज़ंजीरनि सां वाणे छॾनि था। अदा हीअ बि का ज़िंदगी आहे भला? बसि अदा, ज़ोर अॻियां त ज़ारी आहे। हिननि ज़ालिमनि खे को अलाह पुॼे। नेठि त को अंत ईंदो हिननि कहारियुनि जो। हेॾो सारो कमु करियूं था त बि हिकिड़ी मानी ॾींहं जो ऐं हिकिड़ी राति जो थी मिले। छा कजे, कंहिंखे दाह ॾिजे? अदा दाह त तॾहिं ॾियूं जॾहिं हितां सही सलामत ज़िंदा निकिरूं। को न ॾिठई त ख़ैरु निकिरण जी कई हुई त उन सां कहिड़ो हशर कयो अथनि। दिलदार अली ऐं सलामत अली जहिड़ा ज़ालिम हुननि असांजे मथां ज़ुल्म करण लाइ विहारिया आहिनि। वीचारो ख़ैरल त हाणे हलण खां बि लाचार थी पियो आहे। भला का ॿाहिरां मदद पहुचे असां लाइ? का सरकार, को कानून, कुझु त हूंदो न मुल्क में। अदा इहो त तॾहिं थिए जॾहिं असांजी कंहिंखे ख़बर पए। शहरनि खां एतिरो परे पिया आहियूं, कंहिंखे कहिड़ी ख़बर जेको निकिरण जी करे त बि हीअं ज़लील थियो वञे। रोज़ को न को नऊं बांदी खणी था अचनि। हा अदा, ॾिठो हुन ख़ैरल जो बि हाल। कम खां इनकार कई त रईस जे माण्हुनि मारियसि। जे निकिरण जी कई त मारे मारे सफ़ा अधु मुओ करे छॾियसि। हा इंसान कोन दरिंदा आहिनि अदा, पर कुझु बि थिए पाण खे हिन काठ मां जान छॾाइणी आहे। ॿारनि बचनि कहिड़ो ॾोह कयो आहे जो उहे बि पिया क़ैद कटनि। निकिरण जी कंदासीं त ही ज़ालिम मारे छॾींदा। अदा जे न निकितासीं त बि मारिजी वेंदासीं ग़ुलामी कंदे कंदे। हा अदा, कुझु त करिणो पवंदो। हिन क़ैद मां ज़रूरु जान छॾाईंदासीं, पर सही वक़्त जो इंतज़ारु कर। हा अदा, कुझु त करिणो पवंदो। प्रेस जमाल खान, कैनेडा जो सफ़र कीअं रहियो? अदा बहादुर खान, तमामु सुठो सफ़र रहियो। प्रेस जमाल खान, हाणे तव्हांजो छा इरादो आहे? अदा मुंहिंजो इरादो आहे त पंहिंजी सिंध धरती में अची पंहिंजूं आबादियूं ॿनियूं संभालियां। अदा हिते त वॾा रंग लॻा पिया आहिनि। हा दा, इहे रंग त पुराणा शौक़ आहिनि पंहिंजा। इहो त हाणे तुम्हारो भाइटियो माशाल्लाह वॾो थी वियो आहे, इहे उन जा शौक़ आहिनि।
हलड़े अॼु त चंड ज़मीन ते लही आयो आहे। अहिड़ियूं भलोड़ शयूं असांजे तर में हलनि पियूं, असांखे ख़बर ई कोन्हे। अड़े छोरी, कंध त मथे कर, दीदार त करियां। बकवास बंद कर, आई निकर हितां। अड़े छोरी, बकवास तू बंद कर। मूंखे सुञाणे थी मां केरु आहियां? मां रईस नवाब खान आहियां। भले तू केर भी हुजी, अगर औरतन जी इज्जत करण नथो जानी तो वञ पेरी सिखी अच। हथ कढ छोकिरी जी बाह मां, न त ॾाढो ॾुखियो थींदे। अड़े तूं केरु थींदो आहीं मूंखे रोकण वारो? आऊं केरु बि हुजां, परे हट न त सुठो न थींदई। असांजे नंगनि में अखियूं विझण वारनि जूं असां अखियूं कढी छॾींदा आहियूं। तोखे त आऊं पोइ ॾिसी रहंदुसि। हल हैदर, तू हल, मुंह न लॻी ने जे, हल। वडेरे जो पुट नवाब खान, मां पानी भरन थी वञा या को भी कम सां ॿाहिरि थी वञा त मुंहिंजो रस्तो थो रोके ऐं तंग थो करे। बाबा बस थी पाण ग़रीब ऐं मिस्किन माण्हू इन्हनि ज़ालिमनि खे किथे था पहुची सघूं? इन्हनि खे त मुंहिंजो अलाह पहुचंदो, अलाह। तूं फिक्र न कर, वडेरो तो छा, पर उनजो पीउ बि असांजो कुझु नथो बिगाड़े सघे। असीं अञा ज़िंदा आहियूं, मरी कोन विया आहियूं चाचा, मरी कोन विया आहियूं। चाचा ऐं साहब, तव्हां को बि फिक्र न करियो। वडेरे जो पुटु तव्हांजो कुझु कोन थो बिगाड़े सघे, छो त असीं अञा ज़िंदा आहियूं, ज़िंदा। छा थियो आहे? बाबा साईं, जहिड़ो कयो आहे हैदर मूंसां ऐं मूंखे धक हयां अथसि। हिती खयो आयसि या पेट भरियो आयसि? बाबा, उन्हनि खे सबक सेखारणो आहे, उन्हनि खे पंहिंजी औकात ॾेखारणी आहे। सलामत भी ही हैदर उहो ई त न आहे करीम ॾिने वारो छोरो। हाँ रईस, तो करीम ॾिने वारो छोरो आहे, दिमाग़ इलाही ख़राब आहेसि। अलाए छा थो सम्झे पाण खे। इन जो दिमाग़ ठिकाणे आणींदासीं। सलामत हमरा मोकिल, सुभाणे खणी अचसि। बाबा, आऊं पाण वेंदोसांसि, खणी ईंदासीं त जीअं ख़बर पवे आऊं केरु आहियां।
में को मेरा ज्यादा होशियार न थी, बस इहो ॿुधा हैदर किथे आहे? रईस पहिरीं मूंखे तव्हां इहो ॿुधायो तव्हां हिते छाजे लाइ आया आहियो? असीं हैदर जा दोस्त आहियूं, ॿुधा हैदर किथे आहे? जे अगरि तव्हां हैदर जा दोस्त हुजो हा त ईअं हथियार खणी कोन अचो हा। झूना पंहिंजी मौत खे दावत न ॾे, सिधो ॿुधा हैदर किथे आहे? रईस मूंखे ख़बर न आहे हैदर किथे आहे। जे अगरि ख़बर बि हुजे हा त मूंखे कोन कया। रईस ही पुराणो चांवर आहे, ईअं जल्दी कोन करंदो। ही ईअं कोन मञींदो। सबर कर अदा, सबर कर। अदा केड़ो सबर करिया, इन्हनि ज़ालिमनि मूंसां वॾो ज़ुल्म करे छॾियो आहे। हाँ, हिन ज़ुल्म जी नेठ त का पुॼाणी थींदी। मूंखे कसम आहे हिन मिटीअ जो हुननि ज़ालिमनि लाइ ये धरती दोज़ख बनाए छॾींदुसि। मूंखे अफ़सोस आहे जेको कुझु तव्हां सां थियो उन ते ऐं वॾेरा शाही कल्चर ते, जेको हर दौर में ग़रीबनि खे ज़ुल्म जो निशानो बणाईंदो पियो अचे। बहादुर ख़ान जो ख़ात्मो तव्हांजी ज़िंदगी जो मक़सदु न, पर अहिड़े शैतान जो ख़ात्मो हिन समाज जे हर हिकु फ़र्द जी ज़िमेवारी आहे। मां वचन थो करियां त हर मोड़ ते तुंहिंजो साथ ॾींदुसि ऐं उन्हनि बेगुनाहनि जे लाइ हर मुमकिन कोशिशि कंदासीं जेके सालनि खां बहादुर ख़ान जे काठ में क़ैद आहिनि। हिन जंग में मुंहिंजो बि तोसां साथ रहंदो। पाण गॾिजी हिन शैतान सिफ़त इंसान जो हिन धरती तां नाम ऐं निशान मिटाए छॾींदासीं।
सरियाम भंग पे इजाजत केन ॾिनी आहे? छो भला साईं सुबुह साण चांहि में मख किरे थो जो असां मलंगनि जे पोयां हथ धोई लॻायो बाबा। चुप करे भंग पी पाण खे छा थो सम्झी? अरे बाबल असीं त पाण खे कुझु बि कोन था सम्झूं, तव्हीं पाण खे सूफ़ी सम्झी असां जहिड़नि अबोझनि सां ठगियूं कंदा था वता। आउं चवां त वधीक वात न हण, लिखी रिपोर्ट मोकिलियां वॾे मुंशी ॾांहुं। अरे वॾो मुंहिंजी पाण डंडे कुंडे जो शौक़ीन आहे, तूं छा कंदे पुछड़ी? वधीक वात न हण, इज़त सां डंडो कुंडो मुंहिंजे हवाले कर। डंडे कुंडे तां कुर्बान हिन मलंग जी जान ऐं असांजी त मां डंडा कुंडा तुंहिंजे हवाले कीअं न कंदुमि। मसवाड़ी साइकिल? अरे तू मूंखे मसवाड़ी साइकिल तो समझी, कंधे मूंसां डोड़। अरे हिकु त नौकरी सिफारिशी, मथां रोब वारी सूबेदारी। अरे गुलाब बोले गिलासड़ी तो भर। सबुर कर पहले तोर रेडिएटर में पानी विझा, वो ॾिस यकीन चारे विन चट करिया। गुलाब बोले गिलासड़ी तो भर। गुलाब अठ गिलास कंडे कुंडे ते कुर्बान हिन मलंग जी जान। वञणे समाज थन मां कुझु त ख़बर पवनी। बस बाबा, झूने में धक जरणो हो ई कोन, मथां वरी ज़िद करे वेही रहियो, सो बस ही कम थी वियो आहे। चक्कर बि अथव खैर मोनी दादी जे हैदर पुलिस में वियो त ॿियो कुझु न, पर इहो ॾिसे छो रत पी वियो। मिनिस्टर सां बि ॻाल्हायो आहे, हिन जे बदिली वियो, पर जेसी कुर्सीअ ते वेठो आहे तेसी त गले में आहे न। बाबा साईं, अवां ख़रीद करे वठो, करीम ॾिने जे क़त्ल जो केस हैदर ते हणाए छॾींदासीं। इहो ई चवंदासीं त छोरो धाड़ेलनि खे मानियूं खाराईंदो हो, पीउ मन कयसि त हुनखे बि धक हणी मारे ॾिनो। बाबल साईं ज़ुल्म थियो। छा थो चई मुंशी? खैर त आहे? बाबा साईं खैर वरी कहिड़ो, ढोरे वारी बनी में बिठल कमंद खे को बाहि ॾेई वियो आहे ऐं खरे में पियल अन खे बि बाहि वकोड़े वई आहे। वॾो नुक़सान थी वियो आहे रईस, वॾो नुक़सान। छा थो चई? सभु सड़ी रख थी वियो आहे। इहो कमु पकी हैदर ई कयो हूंदो पलांग में। अस्सलाम वालेकुम मिस्टर जोशीलाल साहब। बहादुर खान अॼु कीअं पंधु कई आहे असांजे गरीबाणी ऑफिस में? साहब तव्हांजे हद में तव्हांजे हूंदे असां सां एॾो ज़ुल्म थी रहियो आहे। हा, राति आउं बि गश्त में हुअसि तो ख़बर पई आयो हुअसि हर ज़मीन ते वॾी बाहि लॻल हुई। भला तव्हांखे कंहिं ते शक? शक न पक। सुबेदार इहो कमु हैदर कयो आहे। मुंहिंजो 10 लाख खां वधीक नुक़सानु थियो आहे। मुंहिंजो केस दाख़िल करियो। हैदर ईअं छो कंदो? का वजह हूंदी, का दुश्मनी हुनजी तव्हां सां? सुबेदार दुश्मनी का बि कान्हे, बसि लोफर माण्हू आहे, पंहिंजे पीउ खे बि पाण मारियो हूंदे। सूबेदार करीम ॾिनो खेसि मने कंदो लोफर सां उथण वेहण तां तो थी सघे थो उन ॻाल्हि ते मच्छर जी मारे बि थो वञे। किथे ईअं त कोन्हे हैदर बाहि पलांत में ॾिनी हुजे जो हुन जे पीउ खे क़त्ल अव्हां ई कयो हुजे? छा थो चई सूबेदार? मुंहिंजो केस वठी थो या हलियो वञे? तव्हांजो केस दाख़िल कंदासीं, ज़रूरु दाख़िल कंदासीं,
हैरत इन्ही ॻाल्हि जी आहे 3 ॾींहं गुज़री विया करीम दिने जे क़त्ल जे केस जो अञा ताईं केरु FIR कढण लाइ कोन आयो आहे अञा ई को माण्हू शाहिद ॾियण लाइ तयारु आहे ख़ैर को न बि आयो त ऐं सरकार पारां केस दाख़िल करे असुल मुजरिमनि ताईं ज़रूरु पहुचंदुसि इहो तव्हां ॼाणो हू ॼाण मुंहिंजो केस दाख़िल करियो वक़्त जी ॻाल्हि